अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़ ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंद जी। ख़बर मूजिबि सिंध जे नामवर सूफ़ी रागी अली बिरादर्स एजाज़ अली साजिद अली तरफ़ां संगीत नगर म्यूज़िकल क्लब जो बुनियाद रखियो वियो, जंहिंजो इफ़्तिताह सिंध जो नाले वारो अदीब कालम नवेज़ समाजी वर्कर SSP डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन पुलिस शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न मीर नादिर अली अबड़ो शहरी एक्शन कमेटी ऐं प्रेस क्लब नाव अली मोहम्मद सदर यूसुफ रिंद डॉक्टर पीर बख्श कलोड़ो नामवर सूफ़ी रागिन अली बिरादर्स एजाज़ अली साजिद अली कयो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे SSP डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन मीर नादिर अबड़ो चयो त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। गुलकारनि हमेशह पंहिंजे संगीत जे ज़रिए प्यार मोहबत अमन जी तबलीग कई आहे। हिन नफ़्सा नफ़्सीअ दौर में जॾहिं रांदि खेॾण जा मैदान ख़ाली हूंदा आहिनि त जेल भरिजी वेंदा आहिनि ऐं लाइब्रेरियूं ख़ाली हुजनि त नौजवान पाण खे पुरसुकून रखण लाइ मंशियात वापराईंदा आहिनि। अहिड़े दौर में अली बिरादर्स जे ज़ेर निगरानी में संगीत नगर जो खुलणु बहितरीन शुरूआत आहे। हिन मुआशिरे जे बहितरी लाइ संगीत ज़रिए अमुन प्यार भाईचारे जी तबलीग करे सघिजे थी। हीअ सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं जेका असां शुरूआत कई आहे हिन नौजवान खां ऐं हुन एजाज़ खां, हे जेको मां बूटो अॼु हिते पोखियो आहे, मूंखे पूरी उमेदु आहे इहो वॾो बड़ जो वणु थींदो ऐं इंशाअल्लाह हे नौजवान ॿई पूरे पाकिस्तान में ऐं पूरे पाकिस्तान जो पूरे दुनिया में नालो रोशन कंदा इंशाअल्लाह। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।